जंहिंजो मुरीद न प्यार जूं ॻाल्हियूं थो करे तो उन पीर जो कमाल छा हूंदो। अये मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुझे मदीने वारे मीर जे दरबार में हिकिड़ो हुजूर जो सहाबी नालो आ जुल अबीब। नालो छा है? ॾाढा जा शाबाश। थोड़ो ने हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ये जेका न तकरीर हिते हले थी पई, हीअ हले थी पई, इहा को न को हितां अहिड़ो बि हूंदो जेको फेसबुक ते हलाईंदो हूंदो, अलाए किथे किथे कमु हलंदो हूंदो, इन करे थोड़ो ॻाल्हायो। मुझे हुजूर जे सहाबीअ जो नालो हज़रत जुल अबीब। कम कहिड़ो कंदो आ? मुझे आका के वुज़ू कराईंदो आ, ख़ास करे इशा जो वुज़ू कराईंदो आ। हिकिड़े ॾींहुं मुझे आका पुछो, ऐ जुल अबीब जी मुंहिंजा आका शादी छो नथो करी? छा हुजूर पुछो, शादी छो नथो करी? हज़रत जुल अबीब जवाब ॾिनो, मुंहिंजा आका मूंखे केरु ॾींदो? छो त हज़रत जुल अबीब रंग जो कारो हुयो, मिस्कीन गरीब हुयो, अलाए दूर खां मुंहिंजे हुजूर जे ख़िदमत में आयो, मिट माइट अलाए काथे छॾे आयो। हुजूर मुरकिया, ॿी राति थी, वरी इशा जो वुज़ू कराए बस कई। मुंहिंजे हुजूर पुछो, जुल अबीब जी मुझा आका शादी छो नथो करी? जवाब ॾिनई, आका मूं गरीब खे केरु ॾींदो? वरी मुझे महबूबन मुरकियो, हुजूर त विया, शादीअ जो त शौक़ु सभिनी खे हूंदो आहे, तव्हांखे आहे अलाए कोन्हे? आहे? अल्लाह करे इहो शौक़ु हुजे, खुदा करे इहो शौक़ु ॻाल्हायो, शौक़ु हुजे। छो त मुझे मदीने जे मीर फरमायो त अल्लाह के सभ खां ज़्यादा निकाह करणु ॾाढो वणंदो आहे। ऐं यादि रखो, मुझे आका ईअं बि फरमायो आहे त अल्लाह जे दरबार में ऐं मां मुस्तफ़ा खे जेका नापसंदीदा में नापसंदीदा शइ उहा आहे तलाक ॾियणु। इन जुमिले खां पंहिंजे पाण खे बि बचाइजो, पंहिंजे बचन खे बि बचाइजो। असां वटि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हमरा कावड़ पान, तलाक अथई तलाक अथई तलाक अथई चई त हमरा वेठो पोइ त मौलवी वारो कर मां नशे में हुयुसि, वारो कर मां गुस्से में हुयुसि। अड़े भाड़िया, तूं अहिड़ो अमल करी छो तुंहिंजो पोइ वधी दाहूं कंदो? ख़बरदार थियो, कॾहिं बि गुस्से में अची करे सुन्नत तरीक़ो ख़बर अथव मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, अगरि ज़ाल खे तलाक ॾियणी आहे त कहिड़ी सूरत में ॾिजे? ऐं मुस्लमान दीन खे सम्झण जी कोशिशि कयो। अगरि ज़ाल ऐं मुड़ुसु पाण में नथा ठहनि, पहिरीं त कोशिशि कयो त उन्हनि जा मामलात हल थी वञनि, पर जे मुड़ुसु ॾिसे त मामिलो हल नथो थिए त फ़क़ति हिकिड़ी तलाक ॾेई ज़ाल खे चवे, मूं तोखे तलाक ॾिनी, उनखे पंहिंजे माइटनि ॾे मोकिले छॾे, 1.25 महीनो इंतज़ार करे। घणो? वरी चओ घणो? 1.25 महीनो इंतज़ार करे। अल्लाह कंदो 8 ॾींहंनि में मामिलो हल थी वेंदो, न त 1.25 महीनो इंतज़ार करे। अगरि 1.25 महीने में मामिलो हल नथो थिए, पोइ वरी ॿी तलाक ॾेई छॾे, वरी 1.25 महीनो इंतज़ार करे। 2.5 महीना थी विया, इंशाअल्लाह ताला 2.5 ॾींहंनि में मामिलो हल थी वेंदो, पर जे 2.5 महीननि में हल नथो थिए, हाणे भले 3 तलाक ॾेई छॾे, छो त इहा जोड़ी हलण जे कॾहिं बि लाइक़ु कान रहंदी। असां तूं तकड़ में तलाक 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 ॾेई छॾींदा आहियूं, ख़ुदा खे इहा ॻाल्हि वणंदी नाहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे बि वणंदी नाहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे करीम आका फरमायो त शादी कयो, पंहिंजे न्याणियुनि जूं बि शादियूं करायो, पंहिंजे पुटड़नि जूं बि शादियूं करायो। असां चवंदासीं शादी कीअं कयूं, अञा का नौकरी कान्हे, का रोज़गार कोन्हे को। ऐ मुस्लमान, मुझे मदीने जे मीर जे हदीस ॾे निहार, हुजूर जे हयाते तय्यब ॾे निहार। गैरन जे चवण ते न लॻो, ख़ुदा जे मथां भरवसो करण सिख। जॾहिं बि को शख्स मुझे हुजूर जे दरबार में ईंदो हो त या रसूल अल्लाह गरीबी हाल थी वियो आ, मुंहिंजा महबूब फरमाईंदा, शादी कर त रब तुंहिंजी गरीबी दूर करे छॾींदो।
ऐ मुझा दोस्त अजीज नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जा दीवाना वरी मुझी गाल गौर सां ॿुध जा मुझे मदीने जे मीर फरमायो आ त ज़ाल जे मुक़द्दर में अल्लाह दुनिया दौलत ॾींदो आ। याद रखी छॾ औलाद कंहिंजे नसीब में हूंदो आ, मर्द जे में ॻाल्हाए कंहिंजे में, ॻाल्हाए कंहिंजे में, हा औलाद मर्द जे मुक़द्दर में हूंदो आ। दौलत दुनिया जो खुशू औरत जे मुक़द्दर में। मुझे मदीने वारे मीर जे दरबार में जॾहिं भी को गरीब सहाबी ईंदो हो, या रसूल अल्लाह रोज़ी तंग थी वई आ, मुझा महबूब फरमाईंदा हा शादी कर, अल्लाह तुझे रोज़गार में कुशादगी अता फरमाईंदो। त इन करे पंहिंजे न्याणीअ जी शादी न रुकजा, इन करे पंहिंजे पुट खे गुनाहनि खां बचाइण जी कोशिश कजा त उन्हनि जी जल्द शादी थी वञे। शादी कराइण तो जो कम्मा, रोज़ी ॾियण मुझे करीम रब जो कम्मा। हज़रत जुलबीब बरातियों गुज़री वयूं, सॼी रात निंड न आई। महबूब पुछन था त शादी छो न तो करी? मां वरी रोज़ तो चवां त आका मूंखे केर ॾींदो, अॼु ईअं न चवंदुसि। हुज़ूर न पुछंदा त जुलबीब शादी न तो करी, छो न तो करी? त अर्ज़ कंदुसि आका हुकुम कयो कंहिंसां करणी आहे। दिल में इरादो पक्को करे मुझे मदीने वारे मीर जे हुज़ूर में आयो। अज मुझे आका के वुजू कराए बस कराई, पर मुझे आका पुछो कोन त जुलबीब शादी छो न थो करी। जॾहिं मुझे मदीने जे मीर पुछा कान कई ऐं मुझा करीम आका वञण लगा त जुलबीब जे अखड़न में लुड़क लड़ी आया। शायद मूं गलत फैसलो कयो हो, जंहिंजे करे मुझे महबूबन मुखां पुछो ही कोन्हे। अञा लुड़क अखिन मां हेठ कोन किरिया त मुझे मदीने जे मीर उते जो उते पंहिंजो रुखे अनवर मटाए करे जुलबीब दे निहारे फरमायो, ओ जुलबीब जी मुझा महबूब शादी छो न थो करी? दाह तो करे या रसूल अल्लाह हुक्म कयो। जुलबीब तैयारा जंहिंजे ला मुझा महबूब हुक्म कन, जुलबीब शादी करण ला तैयारा। मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो, गौर सां ॿुध, रिश्ता तो सब कंहिंजा थियनि पर जंहिंजो रिश्तो मुझो मुस्तफ़ा करे छा तो समझी अदा। मुझे मदीने जे सुणे अरबी घोट फरमायो, जुलबीब जी मुझा का फलाणो अंसारी जेको अमीरा जंहिंजे खजन जा बाग, उनखे अल्लाह हिकड़ी न्याणी ॾिनी आ, उन ॾे सुबुह जो वञजा, मां मुस्तफ़ा जा सलाम ॾिजां, उनखे चइजां त तुंहिंजे न्याणीअ जो रिश्तो मुझे मदीने जे मीर मूं जुलबीब जे नाले हुक्म फरमायो आ। पर मुझे आका फरमायो आ त पंहिंजे न्याणीअ खां पुछ, अगर तुंहिंजी न्याणी कबूल करे त घोट मुखे मदीने जे मीर बनाए मोकिलियो आ। जुलबीब सुबुह जो सवेर वञी उन अंसारी सहाबी वट पहुतो, जंहिंखे अल्लाह वॾी इज्जत ऐं दौलत अता फरमाई हुई। न्याणी हिकड़ी हुई जंहिं वक्त में हुन हुजूर जा सलाम ॾिना, उन जी बेतहाशा खिदमत कई वई, हाल अहवाल पुछो वियो। जॾहिं हाल अहवाल थियो, जुलबीब अर्ज़ कयो त मुझे मदीने जे मीर इन ला मोकिलियो आ, अगर तव्हांजी न्याणी कबूल करे त मुझे मदीने जे मीर मुखे घोट बनाए मोकिलियो आ। होॾां अंदरों ज़ाल ॿुधी रही आ, उन पंहिंजे मुड़स खे सॾु करे चयो, ॻाल्हि ॿुध, हेॾी रब दुनिया दौलत ॾिनी आ, मदीने वारे मीर जे नाम तां क़ुर्बान आ, मगर न्याणी हिकड़ी आ, हेॾी हसीनो जमील आ, हे हुजूर जो सहाबी कारिड़ो आ, न्याणीअ खे वठ त वठी हलऊं, हली हुजूर जे दरबार में पेश था कयूं त आका हे न्याणी बि अव्हां जी, असां बि अव्हां जा, हे
तमाम बागात भी अहां जा पर असां जे न्याणीअ खे घोट को सोहणो दियो अञा ज़ाल मुड़स गाल पिया कन होदा न्याणीअ गाल बुधी वरती रोई दाह थी करे ओ मुजी जीजल अम्मा ओ मुजा दिल पर बाबा जेके मुझे मदीने जे मीर घोट बनाए मोकलियो आ मुखे उन जे रंग सा कोई सरुए कार नागे मुखे मदीने वारे मीर जो मोकलियल घोट कबूल आ पहिरे निकाह करे पो हुजूर जे दरबार में वठी हलो आए मुझा दोस्त हेडा रिश्तो तय तो पे थे होदा मुझो मदीने जो मीर खैर जी दुआ पे तो उन्हें जोड़े ला घोरे आई अदा कदे कदे दौलत जे बुनियाद ते त रिश्ता सदाई कंदा हूं कदे कदे यार जे रजा खातर को रिश्तो करे दिस को न पांजो मित्र को गरीब हुजई मिस्कीन हुजई खुदा तो के सब कुछ दिनो आ पर ओहो नेक हुजे कदे कदे इन नियत सा रिश्तो कर त नेक सालिहा मां रब जे रजा खातर नहीं तो छड्या मुजो अल्लाह कंदो त हिन जा बेड़ा पार थी विदा दिस जा त रब रातो रात में किए थो ने के अमीर बनाए जदे मां आई धी पाण में वेहन थियूं मां निहारे चवेस थी बचड़ी ए रिश्तो तो केड़े बुनियाद ते कबूल थी करी तो डिठो आहे घोट चवे थी अम्मा मु पांजो घोट तो कोन डिठो आ पर मु मदीने जो घोट तो डिठो आ न अम्मा मां प्यार हिन अजनबी सा नथी कया मां प्यार पांजे महबूब मदीने जे मीर सा थी कया पो जैसा प्यार कबो आ ओहो जेका शे मोकलिंदो आ उन के कबूल कबो आ पो जेडी मल उन न्याणी एहे जुमला चया एक आशिक जी दाह जेका हुन शेर जे सूरत में चई पढ़ा दिल जो लगी वई दिल बरसा उहा बेहद कदह न लगती दिल जो लगी वई दिल बरसा उहा बेहद कदह न लगती हर बात हबीब करीमन जी मोहब्बत जा नाराहण दिया दिल जो लगी वई आका सा ओह दिल न बेहद लगती हर बात हबीब करीमन जे मोहब्बत जा नाराहण दिया जेते राज़ी मुहम्मद बिछड़ो उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो जेते राज़ी मुहम्मद बिछड़ो उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो उन बाग भरे माण्हूअ जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी आ दिल जो लगी वई दिल बरसा उह बेसा कदह न लगती हर बात हुजूर करीम जे मोहब्बत जा नाराहण दिया चाहे ॾींह हुजे या रात हुजे बस यार सजण जी ज़ात हुजे चाहे ॾींह हुजे या रात हुजे बस यार सजण जी ज़ात हुजे छो त याद नबी सां दिलड़ीअ खे रब जाने फरहत मिलंदी आ दिल जो लगी वई दिल बरसा उहा बेसा कदह न लगती
हर वक्त हुजूर करीम जे मोहब्बत जा नारा हण दिया। ऐ मुझा दोस्त उन न्याणीअ पंहिंजे मोहब्बत जो इज़हार कयो। ओॾा निकाह हली रहियो आ, एॾा मुझो मदीने जो घोट दुआऊं घुरी रहियो आ। अज़ीज़ान मन उन हज़रत जुलबीब सजी जिंदगी मुझे मदीने जे मीर जे घरड़े जे भर में पांजो घरड़ो ठाहे पांजी पूरी जिंदगी मुझे आका करीम जे खिदमत में गुजारे छड़िया। तो मुझा दोस्त मर्द हुजे या औरत जेको भी खुदा ऐं मुस्तफ़ा सां न प्यार कदो आ, मुझो खुदा ऐं मुस्तफ़ा भी उन सां चो उन सां इंसान त छा इंसान त छा। हिकिड़ो आखिरी दलील ॾेई करे मां तव्हांखे घणो त न विहारे छॾियो, ॻाल्हि कजो दिल वारी। अल्लाह अकबर। अज़ीज़ान मन मदीने तय्यब में जबल त अणखुटहन पर हिकिड़ो जबल जे जो नालो जबल उहदा। छा नालो आ? जबल उहदा। अल्लाह जी ज़ात शल तवां सां सभिनी खे मदीने जी हाज़िरी नसीब करे। मदीने तय्यब पहुची करे ॾिसी त हो जबल उहद टकरी नाहे 11-12 किलोमीटरन ते मुहीत आ। ओहो जबल उहद हिक दफ़े मुझा मदीने जा मीर ऐं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिया उहद जबल ते पहुता। जबल उहद खुशिय में नचण लगो। छा करण लगो? जबल किए नचंदो हुंदो, हिलण लगो, हेठ मथे थियण लगो। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए उहद जी मुझा आका हुजूर जबल सां पियो ॻाल्हाए। कंहिंसां पियो ॻाल्हाए? मुझो आका जबल सां पियो ॻाल्हाए। ऐ उहद जी मुझा आका हिली छो थो? ॾिसी नथो त तुंहिंजे मथां इमामुल अंबिया मौजूद आ? ॾिसी नथो तुंहिंजे मथां सिद्दीक़न जो सैकड़ो सिद्दीक़ मौजूद आ? ॾिसी नथो तुंहिंजे मथां हिकिड़ो शहीद मौजूद आ? बीठो केर आ? मुझे आका सां गॾु अबू बकर सिद्दीक़ आ, उमर फारूक आ। मुझो करीम आका जबल सां निहारे जबल के बुधाए रहियो आ। ऐ जबल हे मां सां गॾु जेके बीठा आहिनि हिकिड़ो सिद्दीक़ आ, हिकिड़ो शहीद आ, याने जेको थियण वारो आ मुझे मुस्तफ़ा के ओहा बी रब अता इल्म करे छॾियो आ। जेको थियण वारो आ मुझे हुजूर के उहो भी इल्म अल्लाह जे ज़ात अता करे छॾियो आ। उन जबल उहद मुझा दोस्त हिलण छॾियो। मुझे करीम आका उन जबल उहद के इन खुशिय के ॾिसी करे दुआ फरमाई। याद रखजा दुआ कहिड़ी आ? मुझे मदीने जे मीर फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां ही उहद जबल अल्लाह जे हुक्म सां जन्नत जे दरड़े ते मौजूद हूंदो। काथे हूंदो? चो जन्नत जे दरड़े ते मौजूद हूंदो। हाणे आशिकन उन मां जेका राय रखी, जेको कुर्ब जी ॻाल्हि कई, जेके मदीने वया हन त उन्हनि खे तस्वीर ठाहे ॿुधायां कहिड़ा कहिड़ा वया हन। अल्लाह सभिनी खे मोकिलियो। चओ इंशाअल्लाह ताला रुगी पिलाटन ॾे ख्याल न कर, याद रख रात ॾींहं ओ फलाणो जिरेब बनीअ जो खपे तो घणे में थो ॾे? 8 लख। मेह बि विकणो, गऊं बि विकणो, भला 2-3 एकड़ वरी बैंक मां कर्ज खण, जिरेब बनीअ जो वठी वठ। अड़े यार भले वठ, मनो कान थई, पर हिकिड़ो दफ़ो मदीनो बि ॾिसी अच। ओ गॾह गाॾे हलाइण वारा, ओ मजदूरी करण वारा, बस एतिरा पैसा गॾु कर जंहिंमें तुंहिंजो पासपोर्ट ठहे। ख़ुदा जो कसम खणी तो
तोखे दस्या पासपोर्ट तू ठहराए घर में रख फजर जी नमाज पढ़ी ऐं रोई दुआ घुरो मुझा मौला मु गरीब में त एतरी ताकत हुई जो तुझे महबूब जे अंगण ते अचण ला पासपोर्ट ठहरायो थम हाणे कुर्ब कर इए चई हलियो वञ रोजगार सां रात जो जेडी मल सुमण का पहिरी नमाज पढ़ी दुआ घुरो मुझा मौला पासपोर्ट तो मुंह ठहरायो आ पर हिते रातियों छो थो रहाई हाणे हेड़ी रात पंहिंजे महबूब जे अंगण ते नसीब कर तू इया उथण ऐं सुमण महल दुआ घुरी ऐं तू रोज जो मामूल बना ॾिस त ॾींहं घड़ा था गुज़रन तोखे मदीने जी टिकट मिले थी या नथी मिले याद रख रुगी दौलत वारा कोन वेंदा आहिनि अगर दौलत ते मदीनो हुजे हाँ त खोड़ तुझे पाड़े में 10 एकड़ जा मालिक वेठा हुंदा असांजे इलाके में हिकिड़ो वीचारो माछी फकीर आहे मौला बख्श माछी नालो छा वरतुम जेडी मल अल्लाह अल्लाह फजर जे टाइम ते चवंदो लगी उतर जी हीर माण्हू मुंहिंजा मीर आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां लगी ॾखिण जी हीर उन खां पुछम ते उमर मारुए जा किस्सा थो पटी चवण लगो साईं मौलाना तवां जी उमर मारुए ते नज़र आ मां त पंहिंजी निगाह मदीने जे मीर जे रोज़े अतहर ते रखियो वेठो आ त कॾहिं एॾो ॾखिण जी हीर लॻंदी जेका मूंखे उॾाए हली हुज़ूर जे दरड़े ते पुॼाईंदी मां त मिसकीन हर हारी हां मुंहिंजो पासपोर्ट ठहरा चई पैसा कोन्हनि के मुंहिंजो अल्लाह ॾींदो इरादो कर चई इरादो रोज़ कंदो हां मुंहिंजो अॼु रोई वञी दुआ घुर होॾां हो मस्जिद में रोई रहियो आहे असांजे इलाइके जो साबिक़ एमपीए डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर उन वटि हिकिड़ो दोस्त आयो चवे थो यार डॉक्टर ॻाल्हि ॿुध अलाए छो दिल में ख़्याल आयो आहे त कंहिं मिसकीन खे मदीने मोकिलियां ओ मस्जिद में रोई दुआ पे थो घुरे हेडे डॉक्टर वट को अजनबी दोस्त चवे तो मुझी दिल थी चवे त कहीं गरीब के मदीने मोकलिया डॉक्टर चे यार मां कंहिंखां पुछा कया चवे तो डॉक्टर को इलाके जो गरीब लाठड़िया त गंज वेठा होंदा हन कहीं लाठड़े जो डॉक्टर मौला बख्श माछी जो असर जो पे तो रोई दाहू करे उन जो उन मल उन के घुरायो वयो बाबा हे पासपोर्ट जा पैसा हे मदीने जे वीजा जा पैसा हे रस्ते जे सफर जा पैसा हे 20,000 वरी मदीने मां बचन जे ला सामान भी वठी अचजा ऐ मुझा दोस्त गरीब पांजे गुरबत खे न निहार उन मुझे मदीने जे ताजदार जे प्यार दे निहार मुझे मदीने जे मीर जबल सा प्यार कंदे फरमायो मुझे आका फरमायो ही जबल मां मुस्तफा सा प्यार थो करे मां मुस्तफा बिन जबल ओहद सा प्यार थो कया ओ मां मुस्तफा जा सहाबियो अज मां मुस्तफा ऐलान थो कया जेको भी मदीने हिन ओहद जबल ते जरूर अचे जे कदे कुछ खाण पीण ला बियो न मिले से खाए पिए पर जे कुछ भी नथो मिले से हिन ओहद जबल ता जे कदे सावा पन पटे भी खाईंदो त अल्लाह हुन जे पेट जे बीमारन का हमेशा उन के छोटकारो ॾेई छॾींदो जबल मुझे हुजूर सा प्यार करे तो मुझो हुजूर उन जबल के शिफा वारो बनाए पर जे उम्मती मुझे मुस्तफा सा प्यार करे बुधा तो मुझो मुस्तफा उन के जन्नत वारो बनाईंदो या कोन बनाईंदो गरीब है न एकड़ो 10 ॾींहं तवील मां रात घणी गुजरी वे मुखे एहसास आ पर तो वट अज रात प्रोग्राम आ सुभाणे रात वरी सेवण शरीफ में प्रोग्राम आ परीं रात वरी हाला में प्रोग्राम आ असा फकीरन जो रोज रातियों यार जे न कचहरी में थी पयूं गुजरन पर मुझा दोस्त अजीज भला हे एकड़ो तो नुस्खो तोखे ॾेई वञा गरीब है न
हारी है न मजदूर है न केडी मल रात जो 14 जी रात हुजे दुनिया निंड में हुजे तू बिस्तरे ते आरामी हुजी या बनिया ते वेठो है 14 जे चंड दे निहारे एकड़ो दिल में ख्याल कर केड़ो ख्याल कर दिल में सोच ही जेको चंड हिते मौजूद आ इहो हींअर हिते भी आहे मदीने में भी मौजूद आ थोड़ो रुगी दिल जो ख्याल कर रुगी दिल जो ख्याल कर आई मुझा दोस्त जनरेटर बाहर तो पियो हले न जनरेटर बाहर लगो पियो रोशनी हिते आ घणो पंधो जनरेटर को 200 घट में घट गज त हुंदा जनरेटर जे परे पासे 5 गजन ते ऊंध लगी पई आ हेडे 200 गजन ते ॾींहुं लगो पियो तीवड़ा फकीर सब सुणियूं सुणियूं सूरतूं मां सुञाणा तो पियो त हे कोसो फकीर वेठो आहे तीवड़ा दोस्त हे फलाणा दोस्त वेठा जेके सुञाणा तो जनरेटर लोह जो टुकड़ो हुते पे तो हले ॾींहुं हिते लगो पयो आ परे पासे 5 फुटन ते ऊंध है उन जनरेटर खां पुछ हेडे रोशनी कई थई परियों छो न थो करी जनरेटर चवंदो चरिया मुझो नालो आ पावर जेको न मूंसां कनेक्शन मिलाइंदो आ उन वट ॾींहुं करे छॾींदो हां हेॾहूं वारनि तार मिलाई आ ॾींहुं कयो त मां परियन खे जो तार मिलाइन त ॾींहुं कयां जेकॾहिं हिकु इंजीनियर जो बनायल पावर कनेक्शन मिलाइण सां ॾींहुं करे छॾे त जंहिं मदीने जे घोट खे मुंहिंजे रब बनायो आहे उन मुस्तफ़ा जो पावर छा हूंदो ऐं मुस्लमान कनेक्शन मिला याद रखी छॾजां इन दुनिया जे इंजीनियर जे बनायल जनरेटर सां तार जो कनेक्शन मिलंदो ऐं मुझे मदीने वारे घोट सां ही दिल जो कनेक्शन मिलंदो जीअं लतीफ़ सरकार फरमायो के वे झड़ा भी दूर के वे झड़ा भी दूर अदा के दूर बे औदा सुपरी चढ़न चित ते के विसरन नमूर जिय में कुंडिया पूर तिय मूसी बणा सुपरी रुगी दिल जो कनेक्शन मिला रात जो टाइम होजे बिस्तरे ते सुतो पयो आ या जमीन ते पानी तो वही 14 जे चंड दे निहारे दिल के हाजिर करे अखियों बंद करे दिल में ख्याल कर त ही जेको चंड हिते मौजूद आ यकीनन इहो हींअर मदीने में भी चो मदीने में भी मौजूद आ जेडी मल दिल में या गाल पक्की थी वने पो जवाब दे नंढड़ो मिसाल दिया जेकरे खबर होजे त ही मानू मूं वट भी आहे पर मुझे महबूब ने भी वींदो उन्हें के महबूब ला न्यापो दीबो या को न दीबो न्यापो दीबो न ऐ गरीब ऐ मिस्कीन बलख नाहिन त कहिड़ी वॾी ॻाल्हि आ उन चंड ॾे निहारे करे अखिड़ियुनि खे आलो करे चंड सां कचहरीअ में शुरू थी वञ कीअं कचहरी करे चंड रोज़ मदीने खां थो लगी चंड रोज़ मदीने खां थो लगी ओ मुझा सजणन खे त सलाम ॾिजां चंड रोज़ मदीने खां थो लगी ओ मुझा सजणन खे त सलाम ॾिजां बिसाए गुंबज़ जे अगियां ओ मुझा आका खे पैगाम ॾिजां चंड रोज़ मदीने हाय मुझा अरीज़ ऐं आज़ियूं मिनतूं मञी जियां मां थो चवई
तीअं चइजां वञी मुंहिंजा अर्ज़ ऐं आरज़ूं मिनतूं मञी जीअं मां तो चवई तीअं चइजां वञी अल्लाह हित जान जुदा इह झोरे विधी जान जुदा इह झोरे विधी का घोट घड़ी आराम निजा चंड रोज मदीने कॾहिं त इएं दाह करे ॾिस कॾहिं त इएं दर्द मां सॾड़ो करे ॾिस छा तूं न ॾिसंदो हई घर में कंहिंखे हिॾकी थींदी आहे पाणी पी पीतई हिॾकीअ न छॾियो त अम्मा वॾड़ी घर में चवंदी अब्बा कंहिं दिलि वारे सारियो हूंदई पोइ नाला वठिबा न फलाणे सारियो आहे फलाणे सारियो आहे जंहिंजे न नालो सारण वारे जो वठिबो आहे हिॾकी बंदि थी वेंदी आहे न ॻाल्हायो हिॾकी ॿाराड़ी जो मिसाल आहे हिॾकी बंदि थींदी आहे न तोखे मूंखे को सारे त तोखे मूंखे हिॾकी लॻे ऐं मुंहिंजे मदीने वारे घोट खे जे दीवानो तू पुकारे त छा मुंहिंजे आका खे ख़बर कान पवंदी छा थियो अथई मुसलमान मुझे मदीने वारे मीर सां प्यार कर मुझे आका सां लहू ला मुझे आका जे प्यार जी पहरी निशानी कहिड़ी आहे जीजल अमड़ सां प्यार कर पंहिंजे दिलबर बाबा सां प्यार कर मुझे मदीने जे मीर फरमायो ओ अमड़ जन जी जिंदा उन्हनि खे पैगाम ॾियां जन जो बाबा जिंदा उन्हनि खे पैगाम ॾियां न त जीअं अॼु मरहूम अलह रखे ऐं उन जे घर वारीअ जो पोयर उन जे ईसाले सवाब ला दुआऊं पियो घुराए उन खां पहिरीं जो सुभाणे तूं असां बि अबे अम्मा ला इहे दुआऊं घुरायूं अॼु मौजूद हन उन्हनि जे कदमनि ते किरी पियो ॿुध मुंहिंजे मदीने जे मीर छा फरमायो आ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जल अमड़ मुझा महबूब नठड़ा होया ज़ाहिरी तौर ते अल्लाह जे ज़ात मुझे अम्मा आमिना के घुराए वरतो आ लेकिन मुझे मदीने जे मीर ऐलाने नबूवत खां बाद पंहिंजे सहाबा जी तरबियत फरमाईंदे तो असां गुनहगारन के अमड़ जो कदर कराइण जे ला मुझे मदीने जे मीर फरमायो अगर मां मुस्तफा नमाज पढ़ाए रहियो हुजा मुझी अमड़ मुखे सॾड़ो करे त मां महबूब नमाज छॾे पंहिंजे अमड़ जे सॾड़े ते जीव चई हलियो वञा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात तोखे असां के अल्लाह जे कुर्ब जो सवलो ऐं आसान रस्तो ॾसे ॿुधायो आ त अबे ऐं अमड़ जे सॾ करण ते अगर नमाज में हई नमाज पढ़ी रहियो हई पर अमड़ सॾड़ो करे ओ मुंहिंजा बचड़ा जल्दी आ नमाज खे टोड़े अमड़ खे जीव चई पहुच अमड़ जे पहुचण साईं रब तोखे हिकु न पर हज़ारे नमाज़ुनि जो अजर अता करे छॾींदो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमड़ ओहा शइ थे जेला मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जी जल अमड़ दे हिकड़ो भेरो रुगी खिली निहारी दे त मुझो रब ॾहन हजन जो सवाब अता करे छॾींदो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जेको शख्स पंहिंजे दिल पर पीउ ॾे खिली निहारींदो मुझो अल्लाह उनखे मक़बूल ॾहन उम्रन जो सवाब अता फरमाईंदो सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर हिकड़ो शख्स पंहिंजे अमड़ ॾे हर हर पियो खिली निहारे मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो मुझे रब जे खजानन में खोटी नाहे
ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छड़े जी जल अमड़ के अल्लाह जे ज़ात पंज जगहों कुरान करीम जो तिलावत करण जे ला तैयार हाँ घणियों जगहों पंजन जाइन ते अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे वहदानियत का बाद में अब्बे अम्मा जो जिक्र कर कुरान में फरमायो आ। लेकिन मां हिकड़ी जगह तो तिलावत करे बस तो के फारिग कया छो त घणो टाइम तो जो वरतो थम मुझे बेनियाज रब पांजे पाक कुरान करीम में फरमायो अनिश्कुरली वले वालिदैक ऐ मुझा बाना रब तो चवे ऐ मुझा बाना मुझो भी शुक्रानो अदा कर ऐं पांजे अब्बे ऐं अम्मड़ जो भी शुक्रानो अदा कर। मुझे बेनियाज रब फरमायो ऐ मुझा बाना तोखे पैदा करण वारी मां अल्लाह जी ज़ाता मगर तुझे वधाइण ऐं विझण जे ला मां अल्लाह तुझे अब्बे ऐं अम्मा जो खून पांजे मां कुदरत में और कबूल कयो आ। मां अल्लाह तोखे पैदा कयो आ मगर अम्मड़ तुझे जो पेट मां अल्लाह तुझे ला इस्तेमाल कयो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए तोखे ॻाल्हाइण जी ज़ुबान तमा अल्लाह ॾिनी मगर तोखे मां अल्लाह जो नालो वठण तुझे दिल बर बाबे तुझे जीजल अम्मड़ तोखे सेखारियो आ। मुझे बेनियाज रब फरमायो पांजे अब्बे अम्मा जो शुक्रानो अदा कंदो कर मां रब जो भी शुक्रानो अदा कंदो कर। तोखे टंगू तमा अल्लाह जे ज़ात ॾिनियो मगर इन टंगुन ते बीहण तुझे अम्मड़ ऐं तुझे अब्बे तोखे सेखारियो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए अखियूं तमा अल्लाह तोखे ॾिनियो पर इन अखियुनि सां रिश्तन जी सुञाणप तोखे अब्बे ऐं अम्मड़ सेखारिया। मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना इंसान त तोखे मुंह बनायो आ पर इंसानन वारो किरदार तुझे अब्बे ऐं अम्मड़ तोखे सेखारियो आ। इन करे मुझो रब तो फरमाए मां अल्लाह जो भी शुक्रानो अदा कंदो कर ऐं पांजे अब्बे ऐं अम्मड़ जो भी शुक्रानो अदा कंदो कर त मां सुणो रब तो ते राजी थी पवंदुसे। ऐ मुझा दोस्त जे अम्मड़ ने हिकड़ो दफो खिली निहारण सा 10 हजन जो सवाब आ। जे उन अम्मड़ ने न किनो बूथ करे निहारी दे बुधाए त गुनाह थींदो या कोन थींदो। ॻाल्हायो अदा जे अब्बे ने हिकड़ो दफो मुर्की निहारण सा मुझो रब फरमाए तो त 10 उम्रन जो सवाब आ। उन न दिल पर पी दे खराब बूथ करे निहारी दे बुधाए त गुनाहन जो अंदाजो आहे। अञा सादन लफ्जन में समझ त काबतुल्लाह जे हरम में हिकड़ो नफिल पढ़ त लख नफलन जो सवाब पर जे हिकड़ो गुनाह कर त लख गुनाह थींदा या कोन थींदा। त पो सोच मुसलमान अम्मड़ सा तो कड़ो ॻाल्हाई कुरान पढ़ी बुधाई त मुझो रब तोखे छा थो चवे। अल्लाह जे ज़ात फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। मुझे बेनियाज रब फरमायो जदे अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं अची जदे अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं अची तकड़ो न ॻाल्हाए जा कड़ो न ॻाल्हाए जा तेज न ॻाल्हाए जा ॻाल्हाए जा त न पर कॾहिं कॾहिं माण्हू कावड़ में जेका फूक ॾींदो आ मुझो रब तो चवई अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं या ॾुख ऐं कावड़ वारी फूक भी न ॾिजां वला तनहरहुमा
कदे अब्बे ऐं अम्मा के झिणक भी न ॾिजा मता कावड़ में चई कुराड़ी हाणे चुप करे वेहो मता कावड़ में चवी कुराड़ा मथो न खा मुझो रब तो फरमाए खबरदार थी जा अगर अब्बे ऐं अम्मा के इए चवंदे त मां रब बेनियाज़ हां न तुझे नमाजुन के न तुझे रोज़न न तुझे हजन के कबूल कंदो सै जैसी अब्बे अम्मा जी इज्जत न कंदे जैसी उन्हनि के राज़ी न कंदे तेस्ती मां अल्लाह भी राज़ी कोन थींदो सै मुझो मुस्तफा भी तोखां राज़ी कोन थींदो याद रखी छड़ मुसलमान मुझे बेनियाज रब फरमायो जदे अब्बे अम्मा जे सामो अचो वकुल लहुमा कौलन करीमा अब्बे अम्मा सा जदे गाल्हायो आस्ते गाल्हायो कंध हेठ करे गाल्हायो आवाज अब्बे अम्मा जे आवाज खां मथे न वञे मुझे मदीने जे मीर जा दीवानो रब पंहिंजे पाक कुरान करीम में अब्बे ऐं अम्मड़ सां गाल्हाइण जो सलीको सेखारे रहियो आहे जवाब दे मुसलमान ए नौजवान जडे न तुझी अम्मड़ दुनिया में हली वही पो तोखे खबर पवंदी त अम्मड़ छाखे चइबो आहे जडे न तुझो दिलबर बाबा से हलियो वयो तने तोखे खबर पवंदी त बाबा छाखे चइबो आहे जडे न पांजा हे टेडड़ी टेडड़ी बकरड़ाई बकरियूं जमदई पो जडे न उन्हनि के खणदे ऐं ओहे तंग कंदई आधीअ जो निंडरूं फिटाईंदई पर पो उन्हनि के दड़को कोन ॾींदे न मुंहिंजा बचड़ा न पो तोखे याद ईंदो त मां बि त कंहिंजो पुटड़ो हुयुसि मूंसां बि त मुंहिंजो अबो ईअं प्यार कंदो हो मुंहिंजी अम्मड़ बि मूंसां ईअं प्यार कंदी हुई ख़ुदा जो कसम खणी थो ॾिसे एकड़े हुजूर जे सहाबी कहे हुजूर जे गाला हुजूर जे सहाबी पांजे जीजल अम्मड़ के मिठड़न कुल्हन ते खणी हज कराया हिकड़ो 2 3 4 5 6 7 8 9 10 हज कराया खणा 10 हज पांजे जीजल अम्मड़ के हिन मिठड़े कुल्हड़े ते खणी कराया जडे 10 हज पांजे अम्मड़ के कराए थो काबे जे सामो भी शुक्राने जो नफिल अदा थो करे त मुझा करीम रब तुंजा लख एहसान जो मु पांजे अम्मड़ जो हक अदा करे छडियो अन्या इए चई वेठो आ अख अख सा लगी वई गैबी आवाज अची वयो खबरदार थी ओ 10 हज कराए कुल्हड़े ते अम्मड़ जे हक जी दावा करण वारा अञा त तू पंहिंजे जीजल अम्मड़ जे हिक रात जे ओ जागे जो भी हक अदा कोन कयो आहे ऐ मुसलमान जदे जीजल अम्मड़ जे हिक रात जे ओ जागे जो हक 10 हज कराइण सा भी अदा नथो थी सके बुधाए तो हो कहिड़ो मां जो लाला जेको चवंदो त मां अब्बे अम्मा जा हक अदा करे छॾिया जेतिरो क़ुरान चवी पढ़ण ला तैयार हां हिकड़ी आयत तो पढ़ा गौर सां ॿुधजा अल्लाह तो फरमाए वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा रब तो फरमाए जदे अब्बे अम्मा जे सामो अची हे पंहिंजा पर झुकाए अचजा ही पंहिंजा पर इंसान के पर हूंदा आहिनि छा जवाब दे हाने इन राज कुरान जे राज के समझ पखीअ के अल्लाह पर ॾिना आहिनि जॾहिं उॾामंदो आहे त परनि खे टेड़ींदो आहे पर जॾहिं लहंदो आहे त परनि खे ॻाल्हायो परनि खे बंदि कंदो आहे जहाज जॾहिं उॾामंदो आहे पर त हुन जा आहिनि उन परनि में हिकिड़ो पखो लॻल हूंदो आहे उन पखे खे हलाईंदो आहे जॾहिं लहंदो आहे उन पखे खे बंदि कंदो आहे अल्लाह जे क़ुरान जूं हिकमतूं निहार मुंहिंजो रब फरमाए रहियो आहे तोखे ऐं मूंखे त अब्बे अम्मा जे साम्हूं अची इहे पर पंहिंजा हेठि कर उहे कहिड़ा पर आहिनि अल्लाह फरमाए थो अगरि तूं डॉक्टर हैं इहा डॉक्टर वारी डिग्री तुझे परन जो परवाज आ अगर
तू इंजीनियर है, अगर तू वजीर है, अगर तू मिनिस्टर है, अगर तू सदर है, जेकी कुछ आही ये तुझा उडामण जा पर रहन, पर जदे दर रखूं अंदर अची ये सबई डिग्रियों सबई उहदा सबई नाला पंहिंजा हेठ करे ऐं नंढड़े लाकू वारो नालड़ो उहो जेको अमड़ सॾींदी हुई, अमड़ सॾींदी ओ निज़ामिड़ा, ओ निज़ामिड़ा हेॾिया निज़ामुद्दीन थी अम्मा जे आॾो नाच जा, अब्दुल रज़ाक थी नाच जा, अमड़ सॾींदी ओ रज़ड़ू उहो रज़ड़ू थी अम्मा जे साम्हूं अच जा। मुझो रब तो फरमाए जॾहिं तो पंहिंजा इहे दुनिया जे इज्जत वारा पर हेठ करे अमड़ जे साम्हूं उन असली हैसियत में आए, मुझो अल्लाह तो फरमाए जॾहिं उन अमड़ खां मोकिला निकिरंदे त मां अल्लाह तुझे परन खे ॾहूणो परवाज़ ॾेई छॾींदो साईं। उहे बदनसीब इंसान जेके अमड़ जे साम्हूं वेही पंहिंजा उहदा ज़ाहिर कंदा हन, रईस आ त रईस थी अम्मा जे साम्हूं अचे, वॾेरो आ त वॾेरो थी अचे, आफीसर आ त बेवकूफ़ अमड़ ऐं अबे जे साम्हूं आफीसर थी अचबो आहे छा? अबे ऐं अमड़ जे साम्हूं जी कंध झुकाए अचण सां किरी पो पेरनि ते, इहो न ॾिस त मुंहिंजे अमड़ जे पेरनि खे मिटड़ी लॻल आहे, इहो न ॾिस त मुंहिंजे अमड़ हाणे मेहियूं छोड़े मोटी आई आहे, मेहन वारा छेड़ा तोखे मेहन वारा छेड़ा तॾहिं नज़र ईंदा जॾहिं तुंहिंजे अंदर में अमड़ जी उनसियत न हूंदी, पर जे अमड़ जो प्यार हूंदो ख़ुदा जो कसम तू न पेरनि खे चुमी ॾे, उन छेड़नि खे बि रब तो जे लाइ ख़ुशबू वारी ख़ुशबू बनाए छॾे। अबे ऐं अमड़ सां प्यार कर, अबे ऐं अमड़ जी इज्जत कर, उन्हनि सां कड़ो न ॻाल्हाए, इहे उहे जवान थई वींदा वरी वापसि कोन ईंदे, हर शइ वापसि थी वेंदी, अबो अम्मा कॾहिं बि वापसि चो अबो अम्मा कॾहिं वापसि न थींदा। आख़िरी हदीस जो हवालो ॿुध, जेकॾहिं अबो अम्मा अथई त अॼु जो अॼु वाइदो करे निकिर त जीअं वेंदुसि अमड़ जे कदमनि ते किरी पवंदुसि, जियां वींदुस बाबे साईं जे कदमनि ते किरी पवंदुसि, इहो वाइदो करे निकिर तू अबे अम्मा जे कदमनि ते किर, मुंहिंजो रब तोखे ॾिस दुनिया में इज्जत ॾे थो या नथो ॾे। पर जेकॾहिं अबो ऐं अम्मा दुनिया छॾे विया अथई, छो भला सलात मुंहिंजे साईं जी अज़ीज़ाने मन, पर जेकॾहिं अबो ऐं अम्मा तुंहिंजा दुनिया छॾे विया आहिनि पोइ बि फिक्र न कर, उन्हनि जे क़ब्र तां बि रब तोखे गंज ॾींदो। हदीस जो हवालो ॿुध, मिशकात शरीफ जी हदीस आ, मुझे मदीने जे मीर फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा। मुझे मदीने जे मीर फरमायो मंजार कब्र वालिदैहि, जहीं भी शख्स पांजे अबे अम्मा जे कब्र जी रुगी ज़ियारत कई, हदीस जे लफ्ज़न दे निहार मंजार कब्र वालिदैहि, जहीं अबे अम्मा जे कब्र जो रुगी दीदार कयो, औ अहदुहुमा या उन्हनि बिनी मां कहे हिक जे बि कब्र जो दीदार कयो, कुल यौम जुमुअतिन, हर जुमे जे ॾिहाड़े अबे अम्मा जे मज़ार ते थो वञे, मुझे मदीने जे मीर फरमायो गुफिर लहू, मुझो अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आ। छाते रब गुनाह माफ़ कंदो आ? जवाब दे अबे अम्मा जे कब्र जी गाला, कब्र जी ज़ियारत करण सां गुफिर लहू,
हर जुमे जे दी अबे अम्मा जी कब्र जी रुगी ज़ियारत कई अल्लाह उन जा गुनाह माफ़ कंदो आ कुतिब बर्रा नेकन में नालो लिखराइंदो आ तवज्जो कर हदीस जे लफ्ज़न दे रुगी अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण सा गुनाह रब माफ़ करे छदींदो आ पर जे अबे अम्मा जे कब्र ते कुरान करीम जी तिलावत करे चार कुल पढ़ी अबे अम्मा जे बख्शिश ला दुआ घुरी जे बुधा रब अर्शों अडींदो या कोन अडींदो। ऐ मुसलमान अबो अम्मा उहा अल्लाह जी नेमत थई जन जो मट दुनिया में किथे भी कोने को अगर जिंदा थई जन जे कब्र ते वजन सा रब गुनाह तो माफ करे पर मां तो के अञा वधाए तो चवा पंहिंजो मुशाहिदो तो चवा तो जो दुनिया में को कम नथो थे न ऑफिसरन में आ बिरादर में आ केडहु गहो नथो चढ़ई न जे अबो अम्मा थई त कदमन में किरी पोचो कोन उथंदुस मुजो परी ही कम कयो दिस त किए तो कम थे पर जे अबो अम्मा न थई न कब्र ते वनी पेरा दी खां वेही रहो वनी धरणो हणी वेही रहो उते रो अबे अम्मा के दुआऊं गुरी चो मुजी जीजल अम्मा अल्लाह जे दरबार मा मुजी ये मुश्किल आसान कराए दे कोन उथंदुस उते रो रोई 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 दुआऊं घुरंदे घुरंदे दिस त तुंजी किए थी अख लगे होडा अख लगंदी होडा अंबड़ चवंदे मुजा जानी बचड़ा तू वञ रब तुंजो कम करे छॾे। याद रखी छॾ मुसलमान अगर चाही तो त दुनिया में अल्लाह इज्जत वारी जिंदगी दे त अबे अम्मा जे कदम रखे चुम सुबह जो भी चुम शाम जो भी चुम अबे अम्मा सा कड़ो न गाल्हा अबे अम्मा सा कड़ो न गाल्हा इहा सोच कर त हिकड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं तोखे बि कुराड़ो थियणो पवंदो टाइम ओवर थी वियो आ पर हल पुनल ए 2 कलाकनि खां बि कमु चढ़ी वियो पर मानी हलाई छॾी कोन हलाई अल्लाह अकबर बस अल्लाह ताला जी जात बाबरकात मुझो चवण तवा जो बुधण पांजे बार गाए मानन के भूख लगी हुंदी अजीजा ने मन थोड़ो तवज्जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना एकड़े शख्स पांजी कई शौक जी शादी केड़ी शादी कई मनो कोने कुरान करीम इजाजत दिनी आ कुरान चवे तो माता बलकुम मिनन निसा शादी कयो पांजे पसंद वारियो मनो कान कई आ कुरान पर पसंद ओहा कर जेका तुझे अबे अम्मा जी दिल ठरियल होजे कुरान मनो न कया त को तहां पसंद जी शादी न कयो पांजे पसंद जी शादी पर उहा पसंद कर जे तोखे पसंद कयो जे तुझा दुख सुख में तुझी साथियाणी रही आ बहरहाल मुझा दोस्त कह जवान पसंद जी शादी कई बहराड़ी जे लफ्ज जो बोली गालया त मुझा दोस्त अजीज उहा घड़ी आई अबो कुराड़ो खंग थी सियारो अबे थोड़ो बलगम कढ़ियो बेगम साहिबा फरमाश कई मुड़स के हाने हे जरासीम घर में रखण जे काबिल नाहिन हिनन के ठिकाने लगाइणो पवंदो या हिनन के कढ या मां वञई थी पांजे अम्माई बाबे दे हमरा होवे चारो अल्लाह उन के हिदायत नसीब करे मजबूर थी पयो पांजे पीउ कुराड़े के चवण लगो बाबा हल तमा तो के हली ठारू शाह घुमाए चा ठारू शाह जो मिड़ई नालो तो वठा हल बाबा तो के मां शहर घुमाए अचा अबे के तैयार करे शहर जे बहाने सा झंग में वठी वयो अबे के उते झंग में वेहारे चवण लगो बाबा मां मोटी थो अचा अबे के छडे आयो पो छा थियो अल्लाह जाने अल्लाह जी कुदरत जाने मोटी घर आयो अल्लाह जी कुदरत हो जवान पांजे घर वारी सा जिंदगी गुजारण लगो हलंदे हलंदे जदे खुदा जे कुदरत सा पान कुराड़ो थी वयो उन जे पुत्र भी इए ही शौक जी शादी करे घर में काहे आयो जेडी मल घर में काहे आयो हिन के खंगी थी सागियो सियारो हमराह वठी बलगम बाहर कढियो पुत्र के जाल चेस गाल बुध तो वारो पी हाने घर जो फर्श तो किन
करे हाणे या इन के कढु या मां थी निकरा ज़ाल के चे फिक्र न कर बाबे के ठिकाने तो लगाया सागियो ही गडह मुझा दोस्त अजीज तैयार करे अब्बे के तो चवे बाबा तैयार थी मां तो के शहर घुमाइण तो हला जेडी मल पीउ के गडह ते वेहारे शहर जेला ची बाबा हल त वठी हलाए पीउ पोइते घर दे निहारे पहिरे रोवण शुरू कयो 2 मिनट रोई वरी पांजा गोढ़ा थो उगे वरी खिलण शुरू कयो पुत्र लगाम मां हथ कड़ी चवे तो बाबा मां त तोखे शहर वठी तो हला पहिरे रुने पे हाने खिली रहो आ राज कहड़ो आ चवे तो बच्चा इन गाल के छद मुखे खबर आ जे को तू शहर घुमाइण तो हली बाबा तोखे खबर की पई रोई छो पयो खिली छो तो चवे तो खिला इन करे तो त मुझे की कुछ कयो हो अल्लाह अज उहो ही मुखा फलाद दुनिया में वठी रहो आ इन करे खिला तो त शुक्र भले इते ही मुखे सजा मिले कबूल आ बाबा तो छा कयो हो चवे तो पुत्र मु इए ही कयो हो जिया तू मूसा करे रहो आ बाबा पो रोई छजे करे तो चवे तो बचड़ा इन जे करे तो रोआ मां त पांजी सजा लोड़ियो थो वञा पर सुभाणे तो जो पुटड़ो भी इए तो के गडह ते चाड़े वनी जंगल में छडे ईंदो जडे पुत्र या गाल बुधी रोई पी जे कदमन ते किरी पयो मोटी आयो ज़ाल के चे रही ते घर थई वनी त हो रस्तो थई मां पंजे दिल पर बाबा के को न छडी दुस हेडा अबे जे कदमन ते किरी पयो अबे जे अंदर मां दाहन किरी वई हुन जे ज़ाल जी रब एड़ी तकदीर तब्दील करे छडी जो मुर्स दे निहारे चवण लगी बस अज खां वठी जे तुजो अबो आ मुजो भी ए अबो आ बई इन पोड़े जी खिदमत कदासी रब राजी थी थोड़ी हिम्मत कर थोड़ी हिम्मत कर अल्लाह कंदो त तुझी घरवारी भी तुझे अब्बे जी खिदमत कंदी छो त मुझा दोस्त कणक पोके कह सारियूं खयूं न जवाब दे कमद पोके कह फूटी खइया कान खइया न त पो जेको अज कोखी दे सुभाणे ओहो ही लुड़ंदे इन करे भलो थई त अब्बे अम्मा जी खिदमत कर उनन के राजी कर अल्लाह कंदो त अबे अम्मा के राजी कंदे ऐं उन जो दुआउन में रब तोखे राजी करे छडींदो मां बस ये चई करे हाने आखिर में तोखे भला ए दोस्त जो चदे 2 मिनट पूरा कर त मां 2 मिनट हिया तो पूरा कया अबड़ जीजल अमड़ जेला है जीजल मां जहड़ो मिट बियो को नाहे जी जलिमा जहड़ो मिट बियो को नाहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ पर माओ माओ आगे पर माओ माओ आगे जलिमा जहड़ो मिट बियो को नाहे झोलिया में वेहारे दिनई लायला जुलोलियो पीघे में सुमारे नहीं लायला जुडोलियो पहजे बचन खे पहजे बचन खे थी चाहत मचागे थी चाहत मचागे जी जलिमा जहड़ो मिट बियो को नाहे सुनी अम्मा जहड़ो मिट बियो को नाहे ताते निपाए वडड़ो कयाई दई सुख बचन के दुखड़ा
ठाई वगा बेस तनला वगा बेस तनला पैथी दा जठागे पैथी दा जठागे जी जलमा जहड़ो मिट बियो कोना है अल्लाह सही न इको वारे जे रोज़े में बरकत दींदो डाढो सुहिणो हलायो थे दिलड़ी ठारे विधई मुंहिंजा दोस्त अजीज हाणे गंज थी अल्लाह जा बाना ॻाल्हि ॿुधो अजीज दोस्तों एकड़ी शे ज़हन में रखंदा कि तवाजो तो रुगी अज रात प्रोग्राम पर असा के तो रोज रात जो प्रोग्राम है खबर तो घना कलाक थिया ये तक अंदाजो है जे 2 कलाकन को मथे न थियो त मां वेहां थो तहां के तो खबर कान पे पर मुखे तो खबर पई है न अल्लाह जी ज़ात तवा जे रिज़्क रोज़ी में बरकतूं दींदो अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरो अल्लाह ताला तवा सा सभिनी के तवा सा जे इश्क मोहब्बत के सलामत रखे यो सजो राज थव अल्लाह वारन जी सोहबत ए 2 कलाक जेको मुंह जड़ो न चरियो ॻाल्हाए थो ए मुंहिंजी ताक़त कान्हे मुंहिंजे रब जी मेहरबानी आहे मदीने वारे मीर जो करम आहे मुंहिंजे कामिल मुर्शिद सजण पीर जी निगाह इंशाअल्लाह ताला जे कलब वियो थई कटिजी अच अलाह वारन वट साबुण हणंदई सुर हो की न घुरंदई घट एड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदे मदीने जे मीर सां ए सादड़ो सजण साईं जो दीवानो हथ चयो थो 2 कलाक थिया पोइ बि चओ था अञा हल कंहिं वॾे मौलवीअ खे ईअं चओ त ॾिसो अधु कलाक में कीअं थो लही वञेव अल्लाह से तवा के कबूल कंदो तवा जो खैर कबूल कंदो एक भेरो अलहम्द 3 भेरा कुल अल्लाह पढ़ो तो दुआ घुरो त हाणे गंज थियो रात जा 11 थी विया न बिस्मिल्लाह आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन रब्बना आतिना फिद्दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन्नार हाज़िर कलाम मुझा करीम रब जेक कुल शरीफ पढ़ियासी उन जो सवाब कुरान करीम जे 2 ख़त्मन जो सवाब ऐं जेको कुछ बियो दोस्तन पढ़ियो पढ़ायो उन जो सवाब जेका खैर खैरात फी सबीलिल्लाह कई थन उन जो सवाब ही जेका ज़िक्र अज़कार जी महफ़िल थी मुझा रब करीम उन जो सवाब तो बेनियाज रब जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में पेश कयोसी मुझा अल्लाह से कबूल फरमा तोहफतन हदियतन ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश केसी मुझा मदीने जा सही गुलामन जो तोहफो कबूल फरमा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जमी अज़वाज मुतहरात असहाबे रसूल औलादे रसूल आले रसूल जे मुझा अल्लाह से दर्जात जे बुलंदी जे ला असां गुनाहगारन जा हथड़ा कबूल फरमा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम शहीदन जा मुझा अल्लाह से दर्जात अञा बुलंद फरमा जमी औलिया अल्लाह नक्शबंदी कादरी चिश्ती सोहरवर्दी खुसूसन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जा दर्जात बुलंद फरमा हजरत पीर फजल अली कुरैशी हजरत पीर मिठा से हजरत सोना से रहमतुल्लाह तआला अलैहि जा मुझा करीम रब दर्जात बुलंद फरमा या अल्लाह मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरतुन जी बख्शिश फरमा खुसूसन मुझा करीम रब मरहूम अल्लाह रखियो ऐं उन जे घरवारी जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमा या अल्लाह मियां अब्दुल रज़ाक जे बाबा साईं जी बख्शिश फरमा या अल्लाह मुझे मदीने वारे साईं जे सजी उम्मत जी बख्शिश फरमा
खुसूसन जेका हाज़िर जमायत मौजूद आ जन जा अबो अम्मा दुनिया में जिंदह हन मुझा करीम रब उन्हनि खे सेहत व आफ़ियत अता फरमा जेके दुनिया छॾे चुका या अल्लाह उन्हनि जे क़बरनि खे अॼु जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना मुझा अल्लाह से असां जूं दुआऊं क़बूल फरमा ईमान वारी ज़िंदगी नसीब फरमा नेक सालिह औलाद अता फरमा बे औलादन के भी औलाद अता फरमा जिन जो औलाद आहे उन जे औलाद के भी फरमान बरदार बना करीम रब इन नौजवानन जेका ज़िक्र जी महफिल सजाई उन जी ही कावशूं कबूल फरमा उन जे माल रिज़्क बचड़न ईमान में बरकतूं अता फरमा या अल्लाह असां जे फसलन में बरकतूं अता फरमा मुलाजिम जे नौकरी के इज्जत वारो बना ज़मींदार जे ज़मींदारी के इज्जत वारो बना ठेकेदार जे ठीके के अमन ऐं सलामती वारो हलाल जे रोज़ी वारो बना मुझा अल्लाह से कारोबार वारे जे कारोबार के बरकत वारो बना हारी जे हार पे के बरकत वारो बना मजदूर जे मजदूरी के बरकत वारो बना मुझा अल्लाह सही पांजे गंज मां अता फरमा कह जो मोहताज न कजा मुझा मौला जेका जिंदगी अता फरमाई ईमान ऐं सलामती वारी दमे आखिर मुझा करीम रब कलमे वारो मौत नसीब फरमाए जा या अल्लाह असां सभिनी के दरे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह असां सभिनी के सोहणे काबतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमा मुझा मालिक मिठड़ा असां जो दुआऊं कबूल फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम या अल्लाह तमाम दरगाहुन के आबाद फरमा तमाम दरगाहुन जेके मसनद नशीन जेके वेठा मुझा अल्लाह सही उन्हनि जे ज़िंदगी के खैर ऐं बरकत वारो बना उन्हनि जे सदके मुझा अल्लाह से मुझे सजन साईं जी पारत थे मुझे सजन साईं जे बचड़न जी पारत थे या अल्लाह संदन जे फयूज़ व बरकात के असां गुनाहगारन के मुझा अल्लाह से उन सां माला माल फरमा संदन जो सायो देर पा असां के नसीब फरमा या अल्लाह असां जे वतन अजीज़ पाकिस्तान जो खैर फरमा असां जे सुहिणी सिंधड़ीअ जो खैर फरमा बेहक इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।